अस्सलाम वालेकुम दोस्तो असांजो जेको थीम आहे असांजो जेको वर्कआउट कयूं था असां जेका महिनत कयूं पिया असां पंहिंजे आबादकारनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयूं पिया त मौसमियात जी तब्दीली हिकिड़ी वॾी शइ आहे। मौसमियात जी तब्दीली हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। मौसमियात जी तब्दीली हिकिड़ी ईअं सम्झो पूरी दुनिया में जंहिंजा असरात, जंहिंजा ख़तरात, जंहिंजा माहौल जेको मतिलबु असांजो इन्वायरमेंट चेंज थी वियो, असांजूं मौसमूं चेंज थियूं आहिनि, इहे असांजे लाइ वॾा ख़तरात आहिनि। जेकॾहिं तव्हां अॼु बि सम्झो था त हारी कार्ड जो न मिलणु, सब्सिडी जो न मिलणु असांजे लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे, त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो को वॾो नुक़सानु कोन्हे को। पर जेके असांजूं मौसम जेके चेंज थी वई आहे, जेके असांजे मौसम जी तब्दीली जे करे असांजे पाणी ते असरात था थियनि, पाणी असांजो ख़तमु थींदो थो वञे, शार्टेज थींदो थो वञे, असांजी ज़मीननि ते असरात आहिनि, असांजे इंसाननि ते असरात आहिनि, असांजे जानवरनि ते असरात आहिनि, असांजे फसलनि ते असरात आहिनि। हींअर तव्हां स्पेशली जेकॾहिं मिसाल अंबनि जे ऐं वणनि जी पाण ॻाल्हि कयूं, थ्रिप्स या जेके ॿियूं बीमारियूं जूं आहे, माल फॉर्मेशन, पाउडरी मिल्ड्यू, तव्हां हिकिड़ो ई दाणो ॾिसो, तव्हांखे को बि साफ़ु दाणो ॾिसण में नथो अचे। हर दाणे ते जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त केतिरा माना ही क्वालिटी ते असरअंदाज़ था थियनि। हिन खे पाउडरी मिल्ड्यू बि लॻल आहे, हिन खे थ्रिप्स जो अटैक बि आहे, ऐं हिन में माल फॉर्मेशन ऐं मतिलबु ॿिया काफ़ी डिज़ीज़ आहिनि। हाणे इहे शयूं अचानक छो थी वियूं आहिनि? हिकिड़े आबादकार मुंहिंजी हिकिड़ी पोस्ट ते लिखियो त साईं तव्हां यकीन कंदो, चई त असां माना हर 8 ॾींहं ते स्प्रे कयो आहे, पर को इफेक्ट कोन्हे को मैनेजमेंट जे हवाले सां। ऐं ॾिसो त जेकॾहिं मिसाल इहा त हिकिड़े दाणा असांजा जेके हेॾा हेल्दी तंदुरुस्त दाणा, इन्हनि ते इहे असरात आहिनि, मिसाल इन्हनि ते इहो इफेक्ट थिए पियो, ठीकु आहे न। माना हर दाणो तव्हां ॾिसो, जीअं की पाण खे थोरो गौर सां ॾिसासीं त हर दाणे ते माना असांजो उन खे दागी थियो आहे, उहो धकी थियो आहे। माना धकी जेकॾहिं थींदो त उहो असांजी लाज़मी ॻाल्हि आहे, क्वालिटी उनजी सुठी कोन थींदी, उहो असांजो एक्सपोर्ट क्वालिटी कोन थींदो। अंब असांजो एक्सपोर्ट तमामु घणो थींदो आहे। हीअ जेकॾहिं तव्हांखे हेठि मां ॾेखारियां त तव्हां ॾिसो केतिरो अंब ज़ाया पियो थिए। हींअर रिसेंटली मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी अंबड़ी किरी आहे, ठीकु आहे। हीअ बि माना साफ़ु सुथरी सुठी, हिन जो देखो केॾो भलो हिन जो पितो आहे, पर हीअ किरी पई आहे त असांजे कंहिं कम जी कोन थी आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो। इहे शयूं असांखे सम्झणियूं आहिनि त असांजे फसलनि ते केॾा नुक़सान था थियनि, असांजे माना ॿूटनि ते, हिन मौसम जा, हिन जीतनि जा इहे केॾा नुक़सान आहिनि। जेकॾहिं पाण मिसाल असांजे हेठि जेके किरियल आहिनि अंबड़ियूं, इन्हनि जी पाण ॻाल्हि कयूं त हीअ 100 जी तइदाद में आहिनि। हीअ हिकु असांजो हिकिड़ो वणु आहे, हिन जी तव्हां ॾिसो, हीअ वण जो पाड़ ॾिसो। जेकॾहिं हिकिड़ो वणु असांजो ईअं सम्झो मिसाल 30 मण, 20 मण, 15 खां 20 मण ॾिए थो, पर जेकॾहिं नुक़सानु असां एतिरो था कयूं, असांजो 5 मण हिकिड़ो अंब न ॾिए त माना असांजे लाइ वॾो नुक़सानु आहे। उन खां अलावा असां त हिननि ते एॾा माना स्प्रे था कयूं, हिननि जी मैनेजमेंट था कयूं, को फ़ाइदो कोन्हे को। इन्हनि शयुनि खे आबादकार दोस्तो सम्झण जी ज़रूरत आहे। इन्हनि शयुनि खे असांखे जेको आहे सम्झण जी ज़रूरत आहे त असांजे मैनेजमेंट छा था कयूं, असां मतिलबु असांजी गवर्नमेंट छा थी करे, असांजा आबादकार ऑलरेडी अॻुवाट छो नथा उपाउ वठनि। असांखे मौसमियात जी तब्दीली खे सम्झणो आहे। असांखे मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां जेके नुक़सानात आहिनि, ऐं ईअं न आहे त रुगो हीअ अंबनि जे या वणनि जे फसलनि ते आहिनि। तव्हांजे साम्हूं आहे कणिक जो फ़सुलु असांजो, कणिक जे फ़सुल ते बि असांजो ॾिसो त माना सियारे जो मौसम असांजो ख़तमु थी वियो आहे, गर्मियूं असांजी वधी वियूं आहिनि। थ्रिप्स हिननि ते वणनि ते आयो आहे, त हुते वरी रती असांजी जेको आहे हर माना असांजी अचे थी हिन ते वैरायटी ते। तव्हां ख़बर आहे त रती जे हवाले सां केॾो असां मतिलबु वीडियोज़ ठाहियूं, केॾो असां आबादकारनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त रती जेको आहे हिकिड़ो वॾो माना बर्निंग इशू थी वियो आहे पूरी दुनिया जे लाइ। ऐं इहे शयूं असांजे माना जेकॾहिं ज़हर था, हाणे ॾींहों ॾींहुं जेकॾहिं ज़हर था असां इस्तेमालु कयूं, त ज़हर असांजे इंसाननि खे ईअं सम्झो त जेकॾहिं माउ जे पेट में जेको बचो तयारु थो थिए, उन खे बि उहे ज़हर जेको आहे नुक़सानु था ॾियनि। उन्हनि जे बि उज़वनि खे, जेके उन जा उज़वा ठहनि था, उन्हनि खे बि नुक़सानु था ॾियनि। इन्हनि शयुनि खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। इन्हनि शयुनि खे असांखे जेको आहे पढ़ण जी ज़रूरत आहे। असांखे माहौल बहितर शयूं करणियूं आहिनि, असांखे माहौल बहितर प्रैक्टिसिस करणियूं आहिनि, जीअं असांजो माहौल अञा ख़राबु न थिए। वण लॻायो असां, तव्हां जेको आहे पंहिंजा जेके ॿूटा आस पास आहिनि उन्हनि खे बचायो, उन्हनि जी मैनेजमेंट सही कयो, नवां ॿूटा लॻायो। इन्हनि शयुनि ते असां जेको आहे पाण कोशिशि कंदासीं त महिनत कंदासीं त असांजो जेको आहे माना असां अॻिते वधी सघूं था। इहे ख़तरात, माण्हू चवंदा आहिनि त दुनिया ख़तमु थियणी आहे, इहो सभु थियणो आहे, बिल्कुलु दुनिया ख़तमु थियणी आहे, पर अलाह असांखे इन अक़ल जे थ्रू अशरफुल मख़लूक़ात कयो आहे। सो असां सोचींदासीं, असां सम्झंदासीं त इहे शयूं आहे। गवर्नमेंट खे बि घुरिजे त गवर्नमेंट अहिड़ा उपाउ वठे,
मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां गवर्नमेंट मतिलबु सुठा के प्रोजेक्ट ॾिए, सुठी मैनेजमेंट ॾिए, आबादकारनि खे सहूलियतूं इन हिसाब सां ॾिए। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वीडियो असांजी तव्हांखे पसंदि हुजे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त कोशिशि करे हेॾियो असांजो जेको आहे फ़सलात, असांजा बाग़ात, असांजा जेका आहे शयूं असांजे हथनि खां वञनि पियूं। गवर्नमेंट जेसीं ताईं मैनेजमेंट न कंदी तेसीं ताईं मां सम्झां थो केर बि पंहिंजो जेको आहे असां नथा बचाए सघूं। वीडियो पसंदि हुजे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो, पंहिंजा राया बि ज़रूरु ॾींदा कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।